जेको आहे बिछा जो वापारी सेठ वासूमल पंहिंजे दुकान ते कारोबार करण लाइ अची रहियो हो त बिछा मोरी खां जेको आहे उनखे हथियारबंदनि पारां जेको आहे अगवा कयो वियो आहे। अॼु उन बिछा जे सियासी समाजी ऐं सेठ वासूमल जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जेको आहे बिछा में रैली कढी आहे। चो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे हिते इन करे ज़ुल्म कयो पियो वञे जीअं हितां भॼी वञनि या लॾे वञनि, पर असां हिन सिंध धरती ते ॼावा आहियूं। हिन सिंध धरती चीकी मिटीअ में पैदा थिया आहियूं, इन में ई दफ़न थींदासीं। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त वधि में वधि कोशिशि करे ज़ालिमनि खे उन ज़ुल्म जी सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे पंहिंजो सोट जेको आहे आज़ादु कराए वञे, न त सॼी सिंध सरापा एहतजाज थींदी। सिंध गवर्नमेंट खे तहफ़ुज़ ॾियणु खपे। हीअ सिर्फ़ु अक़लियत न पर हीअ सभु जेका असां सां गॾु अवाम आहे हीअ सभिनी जो मसइलो आहे ऐं हीअ सिंध जे अमुन अमान खे ख़राबु करण जो हिकिड़ो चैलेंज आहे। वासूमल कल्ह ॾींहुं ॾिठे 8:45 बजे इंतिहाई जहिड़ो ज़ुल्म जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं इंतिज़ामिया लाइ असां पीपल्स पार्टी वारा साईं मखदूम महबूब ज़मां खे इहो पुरज़ोर अपील कंदासीं ऐं इहो मुतालबो कंदासीं त महिरबानी करे हिन जो नोटिस वठनि, हिन जो जल्द खां जल्द नोटिस वठनि ऐं वासूमल खे बाज़ियाब कराइनि। असां अपील इहा ई कंदासीं त 7 ॾींहं जे अंदरि माण्हू मिले ऐं इंशाल्लाह इंतिज़ामिया कोशिशि में आहे। SP साहिबु कल्ह मूं पाण ॾिठो, उहो कोशिशि में आहे। लाज़मी अहिड़ो अणवंदड़ वाक़ियो थियो आहे, इन में देरि सवेर बि थींदी आहे, पर जे कोशिशि कबी त जल्दी थी वेंदो कमु। जी बिल्कुलु, सेठ वासूमल जे घर भातियुनि ऐं बिछा दुकानदार एसोसिएशन ऐं बिछा जे सियासी समाजी अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हो त सेठ वासूमल खे जेको आहे गुज़िरियल 24 कलाकनि खां बाज़ियाब न करायो वियो आहे। कैमरामैन ख़ालिद अली अबिड़ सां गॾु नौशाद अली बुगियो, सिंध TV न्यूज़ बिछा।